नाज़रीन, मशहूर बुज़ुर्ग औलिया पीर गाजी शाह उर्फ गज बख्श जो मेलो सुभाणे खां शुरू थी रहियो आहे। गाजी शाह जो मेलो सिंध में चौथे नंबर ते वॾो मेलो लॻंदो आहे, जिते हज़ारनि जी तादाद में ज़ाइरीन अक़ीदतमंद मेले जा शाहीन शिरकत कंदा आहिनि। हिन मेले में मुल्क जे कुंड कुड़च खां ईंदड़ माण्हुनि तंबू आरज़ी झूपा लॻाए 3 ॾींहंनि ताईं क़याम कंदा आहिनि। मेले में ईंदड़ हज़ारे माण्हुनि लाइ इंतज़ामिया पारां के बि जोगा बंदोबस्त नाहिनि कया विया। नई वरी दरगाहनि ते रहाइश अख़्तियार कंदड़ ज़ाइरीन लाइ खाद खुराक, सिहत, पीअण जो पाणी ऐं गॾोगॾु एतिरे क़दुरु जो वाशरूम जी बि सहूलियत मुयसरु नाहे। गॾोगॾु औरतूं तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर हूंदियूं आहिनि। ज़ाइरीन ॿुधायो आहे त बग़ैर परमिट जे लॻंदड़ मेले में सिक्योरिटी जे हवाले सां बि हिते कोई बि बंदोबस्त न कया विया आहिनि। कई इज़ाफ़ी नफ़री बि मौजूदु नाहे। दरगाह जे मेन गेट ते लॻल वॉक थ्रू गेट नाकारा हुजण सबबि उनखे कढी साइड ते रखियो वियो आहे। ज़ियारत ते वेंदड़ ज़ाइरीन खे तलाशी लाइ एहलकारनि वटि के बि डिक्टेटर न आहिनि। नई दरगाह में दाख़िल थियल के लेडी पुलिस एहलकार मुक़ररु कया विया, जेकी दरगाह अंदरि वेंदड़ औरतुनि जी तलाशी वठी सघनि। दिलत औक़ाफ़ खाते पारां अख़बार लातलकी जो इज़हार कयो वियो। दरगाह जा इंतज़ाम दरगाह जे गादी नशीन ऐं फ़क़ीरनि हवाले कया विया, पर दरगाह जे गादी नशीननि पारां बि कुझु ज़िम्मेवार माण्हू मुक़ररु न थी सघियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सरकारी ऐं ज़िले इंतज़ामिया हिन पहाड़नि में लॻंदड़ मेले ते संजीदगीअ सां ध्यानु ॾिए। सिक्योरिटी समेत मेले ते ईंदड़ ज़ाइरीन व शाइक़ीन जी सहूलियतुनि लाइ उपाउ वठनि। मंठार शहाणी, राइट न्यूज़, छिनी। जितवानी साइड कर